ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾियूं वज़ीर आज़म पायदार तरक़ीअ जे हदफ़ जी निगरानी लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। इहा अहम ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ काबीना डिवीज़न पारां कमेटी जो नोटिफिकेशन बि जारी छॾियो। अहम ख़बर आहे असां सां शेयर कयूं पिया त नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार खे SDGs जी वसूली लाइ क़ाइमु कयल कमेटी जो चेयरमैन बि मुक़ररु कयो वियो आहे। अहम ख़बर जे हवाले सां तव्हांखे आगाह कंदा हलूं, अपडेट कंदा हलूं त वज़ीर आज़म पायदार तरक़ीअ जे हदफ़ जी निगरानी लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ काबीना डिवीज़न पारां कमेटी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार खे SDGs जी वसूली लाइ क़ाइमु कयल कमेटी जो चेयरमैन बि मुक़ररु कयो वियो आहे। आगाह कयूं पिया इन अहम ख़बर जे हवाले सां अपडेट कंदा हलूं त वज़ीर आज़म पायदार तरक़ीअ जे हदफ़ जी निगरानी लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ काबीना डिवीज़न पारां कमेटी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार खे SDGs जी वसूली लाइ क़ाइमु कयल कमेटी जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म पायदार तरक़ी जे हदफ़ जी निगरानी लाइ कमेटी क़ाइमु करे छॾी आहे। वज़ीर आज़म जी मंज़ूरी खां पोइ काबीना डिवीज़न पारां कमेटी जो नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार खे SDGs जी वसूली लाइ क़ाइमु कयल कमेटी जो चेयरमैन मुक़ररु कयो वियो आहे।